कि असांजो हिकु ई बयानु आहे, असां इहे ठहण न ॾींदासीं। हिननि खे केतिरी बि ताक़त आहे, वॾा दड़का दहमान रोब ताब कनि था, पर हिननि खे ख़बर न आहे हे 100 गार्ड खणी था घुमनि, असां अकेले सिर इन जे करे था घुमूं। असां न्याणियुनि समेत रोडनि ते ईंदासीं, असां धीउनि समेत रोडनि ते ईंदासीं। हर गैरतमंद सिंधी खे चवां थो त दरिया तव्हांजो आहे। हे केरु थींदा आहिनि जो वेही इहा मीटिंग था कनि त असां मीटिंग कंदासीं, असां ॻाल्हियूं कंदासीं। जंहिंजी मिल्कियत हूंदी आहे मालिक जी मर्ज़ी आहे, ये या न ॾे। सभु शिया मुश्तद ईरान इराक ऐं नजफ़ अशरफ तां सभिनी मुश्तदनि खां पुछो। मोहम्मद मलूक शिया उलमा काउंसिल जो हिते लीडर आहे, पर थां भरे वुज़ू जे लाइ रखे त हिन जी इजाज़त खां सवाइ अल्लामा साजिद नक़वी जेकॾहिं वुज़ू कंदो त उनजो वुज़ू बि न थींदो। पोइ जॾहिं कारकुन जी इजाज़त खां सवाइ जॾहिं त हिन बि नलके मां भरियो आहे, वुज़ू नथो थी सघे। असांजे उलमा मराज जो चिटो मौक़िफ़ आहे, मालिक जी मर्ज़ी खां सवाइ न वुज़ू थींदो न गुस्ल थींदो। पंजाब जे आलमनि खे बि मां गंबट में ऐलान कयो आहे त तव्हां बि हिम्मत कयो, तव्हां त असांखे सिंध जे मज़लूम आज़ादारनि खे मातामिन खे वॾा ॾटा ॾींदा आहियो। जेकॾहिं कोटिया में मसइलो थिए असांखे रोडनि ते कढंदा आहियो, पारा चिनार में मसइलो थिए असांखे रोडनि ते कढंदा आहियो, कराची में मसइलो थिए मां सिंध जे आज़ादारनि खे बि मौक़िफ़ थो ॾियां त पंहिंजे मौलवियुनि जी ॿियाई खे सुञाणियो। इहा गैरत जेतिरी असां कई आहे, हर शिया आलिम खे रोड ते गैरत करणु घुरिजे, हर शिया आलिम खे ॿाहिरि निकिरी वञणु घुरिजे, वरना उहे बि कंहिंजे दड़कनि में अची विया आहिनि। सिर्फ़ु इहो था चवंदा वतन असां बयानु न ॾिनो, असां साफ़ हिन जे आॾो न बीठासीं। तव्हां क़ौम छो नथा कढो? मां त एक ई रमज़ान ते चयो आहे अलम अब्बास मूंखे जुलूसनि में खपनि। मां सलाम थो कयां हिन मीडिया जे थ्रू मोहतरम जनाब मौलाना राशिद महमूद सूमरे खे जंहिं वाकन फर्ज़ंद सिंध करे कल निभायो आहे। मां हितां सलाम कयां थो सैयद ज़ैन शाह खे जेको ॾींहुं राति वारसी करे अदम तशद्दुद जी पॉलिसी ते हलंदे हू पूरी क़ौम खे जाॻाए थो। ॾिसो हीअं निकिरबो आहे जीअं साईं राशिद महमूद सूमरो लिखे त निकिरे थो, जीअं सुबुह शाम इलेक्शन जे करे थोरी निकिरबो आहे, त उहिदनि जे करे उहिदा अचणा वञणा आहिनि। वरना मां हिन तव्हां मीडिया जे थ्रू ही तव्हां यादि रखिजो, असां जेकॾहिं मरी बि वियासीं न असांजूं औलादूं असांजे क़बरुनि ते अची लानतूं कंदियूं त लानतियो तव्हां सुता पिया आहियो, हुयो काॾे वियो? पंजाब 70 साल में असांजो तेल थियो पियो खणे, पंजाब 70 साल में असांजी गैस ते गैस चोरी। असांजे घरनि में बच्चनि खे माइरुनि खे ॿारनि जे लाइ गैस न आहे, हो हुते फैक्ट्रियूं थो पियो हलाए। पंजाब असांजे सब्र ते कब्ज़ो कयूं वेठो आहे, पंजाब असांजे रोडनि ते कब्ज़ो कयूं वेठो आहे। जेकॾहिं तव्हां सुजाॻ थियो न पिनड़ छॾियो। मां पीपुल्स पार्टी खे चवां हितां पैगाम थो ॾियां, 17 साल तूं मुंहिंजे माइरुनि खे पिनायो आहे। शाह ज़रदारी साहब तूं राज़ी थींदे त आसिफा खे मां 10,000 ॾियां, लाइन में अची मुंहिंजे आॾो बीहे। कतन तूं राज़ी न थींदे पोइ मुंहिंजे न्याणियुनि भेणुनि ते तूं राज़ी कीअं थियो?